जी तो नाज़रीन असां हिन वक्त मौजूद आहियूं घारो गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल ते जिते एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर जिते हली रहियो आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिते के बि सोशल डिस्टेंस जो को बि हिते इंतज़ाम न कयो वियो आहे ऐं नटण उस में माण्हू जेके आहिनि हिते उहे पैसा वठी रहिया आहिनि। हिते न पाणी जो इंतज़ाम कयो वियो आहे न माण्हुनि जे लाइ को सुठो विहण जो इंतज़ाम कयो वियो आहे। उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन माण्हुनि सां त उनजो छा चवणु आहे। ट्रेन सां काड़े बाई बी बेचारे बसो खाली पानी पीतो आहे। हिते न तंबू वंबू न इहा न सहूलियत न विहण जी सहूलियत न हलण जी। काड़े में जा बीठा सुम्हा 8 घंटे 2 थी विया आहिनि। भई तंग थी विया अञा लंबरी कोन मिले। हाणे वरी बाबू जी केस कुटी आहे। हाणे जॾहिं पेमेंट अचे हाणे वरी घणा कलाक लॻे 2 कलाक लॻनि कलाक लॻे ॾिसी बीठा आहियूं हिते इंतज़ार पिया करियूं। बाबा हुकूमत जी वॾी महिरबानी आहे जेके पैसा ॾिए थी पर हिन वठण जो जेको ॾियण वारनि जो तरीक़ो इलाही ग़लति आहे। हिते जेको आहे गर्मी काड़ो अहिड़ो लॻो पिया माण्हू वीचारा परेशान लेडीज़ ॿार बचो ॾाढो परेशान लॻो पिया। महिरबानी करे हिते कुझु न कुझु जेको तंबू या पाणीअ जो सिस्टम करियो। हिते पाणी जो इंतज़ाम कोन्हे और लेडीसनि जो और ॿियो सहूलियत न आहे। के चवंदा हुते करंट चेक करे पोइ वरी हेॾां दर बदर कनि था हेॾां दर बदर कनि। लेडीस जो को माना हिते इंतज़ाम न आहे। आख़िर मक़सदु छा आहे हिकिड़ो गर्मी सॼो ॾींहुं ॿार बचे वारा सॼो ॾींहुं हिते परेशान आहिनि। लेडीसनि खे हिकिड़े खे पैसा कोन था मिलनि सभु मर्दनि खे पैसा मिलनि था। आख़िर हिन जो वजह छा आहे। न को पाणी आहे न को तंबू आहे न को कुझु न आहे। आख़िर मक़सदु छा आहे। जी नाज़रीन बिल्कुलु तव्हां हिन वक़्तु एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर ते आयल माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिते के बि असांखे सहूलियत न ॾिनियूं वियूं ऐं उन जे बावजूदि तक़रीबन 1 खां 2 औरतूं हिन गर्मी हिन निंड उस में जेके बेहोश थी चुकियूं आहिनि इंतिज़ामिया जेका अॻो निंड सुतल हिन खे के बि सहूलियतूं न ॾेई रहिया ऐं उन सां गॾोगॾु हिते इहे बि शिकायतूं अची रहियूं आहिनि त हिते अक्सर मशीन जो लिंक डाउन थियण सबबु तक़रीबन अधु कलाक मशीन जो लिंक डाउन थी थो वञे जंहिं सबबु उनजे लाइ बि माण्हुनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पए थो। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मला सोच टीवी घारो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।